फिल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। दोस्त कुहा ए दादुला अदा तो मुँह बमारा ए खासन खलीलन के तो सख्तियों सहाय। अल्लाहु समद बेनियाज सा जा करे सा चाहे। पर उन्हें मंझ आहे का ऊनी गाल असरार जी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जन्नत संदन जूए लतीफ सरकार जन्नत संदन जूए फाइक हलिया फिरदौस दे फानी थिया फिल्लाह में हूसा गडजी
रब ॾेखारी रूए उन्हनि जे एहसान से। वरी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सादात किराम, उलमाए किराम, इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं खानवाहन शहर जा रहवासियो ऐं ओरे परे खां अचण वारा मुंहिंजे लजपाल हुसैन पाक जा आशिको, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जंहिं ज़िंदगीअ में हिकु भेरो तव्हां असांखे जन्नत जी टिकेट वठण जो मौक़ो नसीब फरमायो। जुमलो वरी दोहराया थो, अल्लाह जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जंहिं ज़िंदगीअ में हिकु भेरो वरी तव्हां असांखे जन्नत जी टिकेट हासिल करण जो मौक़ो अता फरमायो। हाणे दुआ आहे उन करीम रब जे ज़ात खां त ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब, जीअं न अॼु असांजे ऐबनि खे न ॾिठई, असांजे कचाइनि ॾे न ॾिठई, असांजे कमियुनि कोताहिनि ॾे न ॾिठई, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़े जे याद वारी महफ़िल में अचण जी तौफ़ीक अता फरमाई थई। मुंहिंजा सुहिणा करीम रब, तुंहिंजे दरबार में वास्तो ऐं वसीलो बि उन ई मदीने जे महबूब जो ऐं उन जे सुहिणनि सहाबा जो ऐं उन मुंहिंजे करीम आका जे बचड़नि जो जीअं न अचण जी तौफ़ीक ॾिनी थई। मुंहिंजा करीम रब ईअं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़नि सां मुहबत वारी दिल बि अता फरमाइजांइ, छो त कोई बि पंहिंजे मर्ज़ीअ सां कुझु न कंदो आहे जेसिताईं मुंहिंजो अल्लाह न चाहे। हिन दुनिया में अंदर तव्हां असां मां केरु बि पंहिंजे मर्ज़ीअ सां ॻाल्हायो मुंहिंजा जानी, केरु बि पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन आयो आहे। ऐं वरी हिन दुनिया मां अल्लाह जे तरफ़ वापस भी केरु बि पंहिंजे मर्ज़ीअ सां ॻाल्हायो कोन बि, ॻाल्हाईंदो ॾाढो मज़ो ईंदो। याने हिन दुनिया में पंहिंजे मर्ज़ीअ सां केरु ॼमी बि नथो सघे, ऐं हिन दुनिया मां वरी पंहिंजे मर्ज़ीअ सां केरु मरी बि नथो सघे। दुनिया में मोकिलण बि अल्लाह जे रज़ा सां, दुनिया खे छॾण बि अल्लाह जे रज़ा सां। दुनिया में मोकिलण वारो बि अल्लाह, वरी पाण ॾे घुराइण वारो बि। ॻाल्हायो ॾाढो मज़ो ईंदो, खुली ॻाल्हाईंदासीं, सालनि खां पोइ अचण थियो आहे। मुंहिंजा दोस्तो, दुनिया में मोकिलण वारो भी अल्लाह, वरी पंहिंजे तरफ़ वापस घुराइण वारो भी अल्लाह। अञा अॻियो जुमलो चवां, विख विख ते हिफ़ाज़त करण वारो भी, विख विख ते साह साह में हिफ़ाज़त करण वारो भी अल्लाह, पंहिंजूं नेमतूं ॾियण वारो भी अल्लाह। बस जुमलो हिकिड़ो चई मां मोटा थो, फ़ैसिलो खान वाहण जे रहण वारा मुंहिंजा जानी तोखे करणो आहे। न पंहिंजे मर्ज़ीअ सां तूं असां आयासीं, न पंहिंजे मर्ज़ीअ सां तूं असां वेंदासीं, न पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते रही सघूं था, न पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते जी सघूं था, न पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते खाई सघूं था, न पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते हली सघूं था। त पोइ जेकॾहिं ज़िंदगी बि उन
उन यार जे मर्ज़ीअ ते गुज़ारियूं त छा था समझो। बस इहो हिकिड़ो नुक्तो आहे। अगर इहो हिकिड़ो नुक्तो समझ में अची वियो न, आयो सबको अल्लाह जे मर्ज़ीअ सां, वींदो बि सबको अल्लाह जे मर्ज़ीअ सां। लेकिन जेको दुनिया जे विच जे रहण वारो पीरियड आहे, इहो जंहिं शख्स भी अल्लाह जे मर्ज़ीअ सां गुज़ारियो न, त पोइ कहिड़ा लफ़्ज़ चवां, कीअं लफ़्ज़ चवां, उहे किथों लफ़्ज़ आणिया, चओ त क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधायो। अल्लाह जे ज़ात फरमायो, मन अमिल सालिहन मिन ज़करिन व उन्सा वहुव मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। मुझे सुने करीम रब सुने कुरान करीम जे अंदर ऐलान कयो, मर्द हुजे या औरत हुजे, मर्द हुजे या औरत हुजे, पर हुजे मुझे मुस्तफा जो गुलाम। सुना कम करण कबारो, मर्द हुजे या औरत हुजे, पर हुजे मोमिन केर हुजे, जवाब ॾियो हुजे मोमिन। मोमिन खे खोलिया या क़ुरान खे अॻिते पढ़ा, हुजे मोमिन, अमल सुहिणा कयई, मर्द या औरत, पर जेकॾहिं मोमिन नाहे, मुझे मुस्तफा जो गुलाम नाहे, मुझे मुस्तफा जे बचड़न सां प्यार करण वारो नाहे, मुझे महबूब जे आशिकन सहाबा जो अदब करण वारो नाहे। रब फरमाए तो, तुझे इबादत जी मां रब खे ज़रूरत नाहे, पर जेकॾहिं मर्द आहे या औरत अमल भी सुहिणा करे थो, मुस्तफा करीम जो गुलाम भी आहे, यानी मोमिन भी आहे, मुझो अल्लाह तो फरमाए, ओ मुझे मुस्तफा सां प्यार करण वारा, मुझे महबूब सां प्यार करण वारा, मां अल्लाह थी करे वाइदो तो कयां त जेको मुझे महबूब जे गुलामीअ में, मुझे महबूब जे ताबेदारीअ में, मुझे महबूब जे इताअत में जिंदगी गुजारींदो आ, मां अल्लाह केर केर अल्लाह फरमाए तो कुरान करीम में, उनके अहिड़ी पाकीज़ हमेशा वारी जिंदगी ॾींदो हां, जो उन मथां मौत कोन ईंदो आ। छो त वक्त महदूद आ, मौत जे लफ्ज़ के बस इएं चवां त जिंदगी हुजूर जे गुलामी जो नालो आ, जिंदगी करीम मुस्तफा जे गुलामी जो नालो आ, मौत मुझे हुजूर खां दिल खे दूर करण जो नालो आ। अबू जहल अबू लहब उतबो शैबो बीठा हन मुस्तफा करीम जे साम्हूं, हली भी रहिया हन, खाई भी रहिया हन, ॾिसी भी रहिया हन, मगर मुझे मुस्तफा करीम सां दिल नथा मिलाइन। अल्लाह फरमायो, इन्नका ला तुस्मिउल मौता, मुझा महबूब मुस्तफा जेके
के तुझी गाल बुधन नथा मां अल्लाह ऐलान तो कया महबूब ये तुझी गाल बुधंदाई कोन बीठा त जिंदा पर मां रब तो चवा ये मुर्दा याने मुझे करीम मुस्तफा जी गाल न बुधण वारो हुजूर सा दिल न लाइण वारो हुजूर जे हुक्मन ते तवज्जह न ॾियण वारो हुजूर जे हुक्मन ते अमल न करण वारो जिंदह हूंदे भी मुर्दह आ पर जेको मुझे मुस्तफा जो गुलाम आ जेको मुझे करीम मुस्तफा सा प्यार कंदो आ जिंदगी हुजूर जे फरमान ते गुजारी दो आ मुझे करीम मुस्तफा सा प्यार कंदे गुजारी दो आ दुनिया ॾिसंदी आ धड़ सिसीअ खां धार लगो पयो आ दुनिया ॾिसंदी आ जिस्म जो अंगो अंगो अलग लगो पयो आ दुनिया ॾिसंदी आ सीनो चीरे जिगर कढी दुश्मन चबाड़े रहियो आ दुनिया ॾिसंदी आ त साह जो धागो खत्म थी चुको आ मगर अल्लाह कुरान में ऐलान कंदो आ वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात खबरदार खबरदार इन मुझे राह में जान कुर्बान कया मुझे महबूब सा दिलड़ी लगाए मुझे करीम मुस्तफा जे कदमन में पंहिंजी जान निछावर कया ओ दुनिया वारो अव्हां जे साम्हूं बेशक अव्हां ॾिसो पिया त साह रुकजी चुको आ जिस्म ख़ामोश थी चुको आ पर मां अल्लाह तव्हां खे हुक्म तो कया खबरदार थीजो इनखे मुअल न चइजो मरी चुको आ दुनिया छॾे चुको आ पर कुर्बान मुझे करीम मुस्तफा जे ज़ात ता थियो आ मुझो बेनियाज़ रब तो फरमाए जंहिं दीन ला कुर्बानी ॾिनी इनखे मुअल न चइजो इहो अहिड़ो ज़िंदह जो तव्हां खे उन जी ख़बर ई कान्हे का शऊरी कोने को याने जिंदगी के जो नालो आ जो अल्लाह जे हुक्मन के मनी करीम मुस्तफा जे ताबेदारी करण जो नालो जिंदगी आ त ऐ मुझा खान वहान में रहण वारा भा अगर तू चाहीं तो त मां कॾहिं भी न मरा मां कदहीं भी न मरा त हिन सीने में हिन दिल में अल्लाह जो खौफ ऐं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत रख जेकॾहिं तुंहिंजो जिस्म दुनिया में आ तॾहिं बि तूं ज़िंदा जेकॾहिं तूं दुनिया छॾे वे तॾहिं बि तूं ज़िंदा छो त ज़िंदगी नालो ई अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मन जे मञण जो आहे त मां पहिरियों जुमिलो अर्ज़ कयो त आयासीं बि अल्लाह जे हुकुम सां वेंदासीं बि अल्लाह जे हुकुम सां ज़िंदगीअ जो टुकड़ो आहे अल्लाह जी ज़ात शल उहो ज़िंदगीअ जो हिसो पंहिंजे ऐं पंहिंजे महबूब जे हुकुमन ते गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए मां मौज़ू ते अचां मौज़ू आहे इमाम आली मक़ाम मुझे इंतहाई मोहतरम दोस्त किबला साईं हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती साईं गुलाम मुश्तबा राहूजू साहब इंतहाई अहसन अंदाज में इंतहाई मुझा दोस्त अजीज खोले खोले सादे अंदाज में अवां के समझायो बस मुझी भी ड्यूटी आने कर दिल चवे थी तो आऊं वरी पांजे साईं आलमाना अंदाज में अवां के खिताब बुधायो आऊं वरी गुजारिशात कंदुसि फकीर आहियां फकीराने अंदाज में इन करे मूं मां का वडी इल्मी उम्मीद न रखजो इल्मी उम्मीद इंशाअल्लाह ये आलिम सगोरा अवां जी उन्य तारींदा असा फकीर
वगी थोड़ो बस ये यार जो इश्क जो गालियों करे इंशाअल्लाह ताला वरी इहो जाम जेको आ इंशाअल्लाह ताला गजी पेंदासी मां यकदम फौरन अल्लाह जे कुरान जे आयत जो तर्जुमो करे अज